अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ख़बर ईंदा हलूं गाजनाए खां। ये जो गाजनाए जो वाकिरो आहे पहिरियों खां घटि न आहे। पहिरियों जेको आहे उहो 30 फुट वाकिरो, हींअर 5 फुट घटि ॿुधायो पियो वञे। त पहिरियों ते जेको सो रुकावट करे वियो पाणी पंजलाई खां बंदि, जेको गारो न लॻल हो, हींअर 5000 जो गारो लॻो आहे उतां। इन करे पाणी जेको बि अचे थो रुकावट नथो करे, तेज़ी सां होॾे हलियो थो वञे। जेको आहे सो जो ई बंद में वञी लॻंदो पाणी। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिते का बि इंतिज़ामिया न आहे। हींअर इंतिज़ामिया खे अलर्ट रहणु घुरिजे। हिते का बि उपपाशी खाते जे इरिगेशन खाते मां 3 मुलाज़िम हिते जेके मौजूदु आहिनि, हिकु सर्वेर आहे, 2 सर्वेर आहिनि हिते मौजूदु आहिनि, बाक़ी ॿियो को बि न आहे। हिते अलर्ट मुलाज़िमनि खे रहणु घुरिजे। हीउ जेको पाणी आहे तमामु ख़तरे वारो पाणी आहे। हीउ ॾिसो था तव्हां, हीउ गाज बंद खे बि केॾो नुक़सानु पहुतो आहे। हीउ पाणी तमामु ख़तरे वारो पाणी आहे, और तव्हां ॾिसी सघो था। और ॾिसो वॾो नुक़सानकार पाणी आहे। हीउ ॾिसो था जबल रहे थो पाणी, तमामु ख़तरे वारो पाणी आहे। इन पाणीअ में जानी ऐं माली नुक़सानु थी सघे थो। केतिरा ई घर ॿुॾी चुका आहिनि ऐं अञा बि हली रहियो आहे। इन जी का बि कमी न आहे। अञा बारिश ॾिसो था तव्हां हली रही आहे मथे जबलनि ते, इहो पाणी बि ईंदो।